असांजा जेके नवां सब्सक्राइबर जुड़िया आहिनि दिलि जी गहराइयुनि सां उन्हनि जी आजियां करे रहिया आहियूं। अॼु जे हिन प्रोग्राम तहत मां पंहिंजे नशरात जूं कुझु यादियूं अव्हां सां शेयर करणु चाहींदसि। ऑल इंडिया रेडियो जे सिंधी सर्विस जे परॾेही नशरात में मां पहिरें युवाणी प्रोग्राम में वियसि ऐं उन खां पोइ जेको आहे सिंधी सर्विस में मां नौकरी करणु शुरू कई। मूंखे केतिरनि चयो त तव्हां सिंधी आहियो, छो नथा सिंधी सर्विस में नौकरी कयो। अॼु जे प्रोग्राम में कुझु यादगार तस्वीरूं अव्हां सां शेयर कंदसि जेके इंफॉर्मेशन ऐं ब्रॉडकास्टिंग जे पब्लिकेशन डिवीज़न जे फोटोग्राफर मुंहिंजे नौकरीअ दौरान ऐं मुंहिंजे कम जूं जेके ऑफिशियल रिकॉर्ड जूं तस्वीरूं आहिनि उहे उन कढियूं ऐं उन्हनि ते आधारित अॼु जे प्रोग्राम खे मूं तरतीब ॾिनो आहे। LK प्रेम जा ग़ज़ल जे बदल जूं ॿ जेके आहिनि से सिटूं हिन वक़्तु लाइनूं यादि थियूं पवनि। के घड़ियूं मूं सां गुज़ारे बि त ॾिस, के घड़ियूं मूं सां गुज़ारे बि त ॾिस, मुंहिंजे दिलि में तूं निहारे बि त ॾिस, मुंहिंजी सोहबत न महांगी पवंद, मुंहिंजी सोहबत में तूं घारे बि त ॾिस। पंहिंजी नशरात दौरान मूं कई यादगार प्रोग्राम प्रोड्यूस कया ऐं कई यादगार इंटरव्यूज़ कयूं। एडमरल टहलियाणी, रूहानी रहबर दादा जशन वासाणी, मां हरी देवी, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा ऐं इन खां अलावा आबदा परवीन, भगवंती नवाणी। त अॼु उहे यादगार प्रोग्राम जूं तस्वीरूं प्रोग्राम में शामिल करे रही आहियां। मूंखे नज़ीर नाज़ चयो त वीना तूं पंहिंजी ऑटोबायोग्राफी छो नथी लिखी, मां तुंहिंजी आत्मकथा छपाईंदसि नारी पब्लिकेशन तरफ़ां। ॿियनि बि केतिरनि चयो, शौक़त शोरे बि चयो, बेझड़ में डॉक्टर दुर्मोहम्मद पठाण चयो त तव्हां पिक्चर पोस्ट ते आधारित पंहिंजे किताब कढो हिकिड़ो जेको आहे। त मूंखे उहा आइडिया ॾाढी क्लिक थी त छो न जेके पंहिंजे नशरात जूं यादियूं आहिनि ऐं जेके तस्वीरूं आहिनि उन्हनि ते आधारित मां ही प्रोग्राम तरतीब ॾियां। मां ख़ुशकिस्मत आहियां जो इंफॉर्मेशन ऐं ब्रॉडकास्टिंग जे 3 वज़ीरनि मुंहिंजे किताब जेके आहिनि से रिलीज़ कया। कीअं विसारियां ॿेड़ीचंद, उहो HL भगत कयो। तंहिंखां पोइ जेको आहे वसंत साठे ॿियो किताबु कयो ऐं उनखां पोइ असांजा LK आडवाणी साहब जेके आहे उहे इंफॉर्मेशन ऐं ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर आहे उन्हनि वक़्तु, उन्हनि कया। उन्हनि त मुंहिंजा 2-3 किताब जेके आहिनि से रिलीज़ कया। त इहे कुझु यादियूं ऐं तस्वीरूं आहिनि जेके अॼु जे हिन प्रोग्राम में ऐं कुझु पंहिंजे पसंदि जा कलाम बि पेश करणु चाहींदसि। मां केतिरियूं रिकॉर्डिंग्स कयूं ऐं नैम कॉन्फ्रेंस, फिल्म फेस्टिवल कवर कयो, बुक फेयर, प्रगति मैदान में जेके मेला लॻंदा उहो बि रिकॉर्डिंग वठी करे असां टीम जेको आहे रिकॉर्डिंग लाइ वेंदा हुआसीं। त कई यादियूं आहिनि जुड़ियल नशरात सां। अॼु कुझु उन्हनि मां, हालांकि वक़्तु एतिरो कान्हे को, हिन प्रोग्राम जो महदूद वक़्तु आहे। उन ते मूं हिकिड़ो किताब बि लिखियो हो, मुंहिंजे पेशे जा गुल वखार। त पंहिंजे नशरात जे आज़मूदनि ऐं उन्हनि जे तस्वीरुनि ते मां कुझु यादियूं अव्हां सां वंडींदसि। सभ खां जेका आहे सा ख़ुशी जी ॻाल्हि इहा थी त रिटायरमेंट खां पोइ बि मूंखे पंहिंजे DDG ऐं DG सॾे करे चयो त तव्हां वेबसाइट स्टार्ट कयो। मूं उहा वेबसाइट कई, पर अफ़सोस मां उन्हनि खे चयो त मां रेगुलर कमु न करे सघंदसि, तव्हांखे शुरू करे ॾियां थी। ऐं उहा मुंहिंजे वञण बाद जेका आहे मुंहिंजी इहा वॾी हासिलात हुई, पर पोइ उहा बंदि करे छॾियो। न सिर्फ़ु इहो, सिंधी सर्विस जेका हुई उहा दिल्लीअ मां ई हटाई वई। त सचुपचु ॾाढो ॾुख थियो जो मां सिंधी सर्विस सां शुरू खां वठी जुड़ियल रहियसि। ऐं ॿियो हिकिड़ो ॾुखोईंदड़ वाक़ियो इहो थियो त मुंहिंजी माउ सख़्तु बीमार हुई
मुंहिंजी ड्यूटीज़ हुयूं ऐं मुंहिंजी माउ इंतज़ारु करे पई त वीना अचे। मां जॾहिं आयसि उन ई राति जेको आहे उन्हनि मुंहिंजे बाज़ुनि में दम तोड़ियो त इहो मूंखे ता ज़िंदगी चुभंदो रहंदो। इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं दिलि में हज़ार आहिनि, कहिड़ियूं भला ॿुधायां हिते बेशुमार आहिनि। ऐं अव्हांखे संगीत जे सिलसिले में हमसफ़र बढ़ाए हिन सिलसिले खे नओं नियापो प्रोग्राम खे अॻिते वधाए रही आहियां। ये दिल लगी जूं ॻाल्हियूं, 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 दिल में हज़ार आहिनि, कहियूं भला ॿुधायां हिते बेशुमार आहिनि, हिते बेशुमार आहिनि। ये दिल लगी जूं ॻाल्हियूं, ये दिल लगी जूं ॻाल्हियूं। ओ दिल लगाई दड़ा, ओ दिल लगाई दड़ा, ओ दिल लगाई दड़ा, हिन पिड़ में न पैर पाए जे मंज़िल ज़रा कठनुआ, दिल सोचे समझी लाए, दिल सोचे समझी लाए, गुल के छिन जी संभाले, गुल के छिन जी संभाले, गुल साणो खार आहिनि, ये दिल लगी जूं ॻाल्हियूं, दिल में हज़ार आहिनि, ये दिल लगी जूं ॻाल्हियूं, ये दिल लगी जूं ॻाल्हियूं। मूं मल बिका किते हुई, मूं मल बिका किते हुई, मूमल बिका किते हुई, कूंदर हज़ार कुहंदी, मूमल ॾिठ में उहाई, राण लजलाए रुवंदी, राण लजलाए रुवंदी, किथे मूमल किथे मेंदरो, किथे मूमल किथे नेंदर, ॿई धार धार आहिनि, ये दिल लगी जूं ॻाल्हियूं, दिल में हज़ार आहिनि, ये दिल लगी जूं ॻाल्हियूं, ये दिल लगी जूं ॻाल्हियूं। रेडियो में जॾहिं दाख़िल थियसि त मन में इहो वीचार हो नाटकनि में शिरकत कयां, अलॻि अलॻि किरदार निभायां। हिकु तरफ़ दिलि में इहे उमंग त ॿिए तरफ़ घरू मुहाज़, ब्राह्मण ज़मींदार कुटुंब सां वास्तो रखंदड़ नौकिरी जो तसवर करण बि गुनाह, ज़मींदारी शानो शौक़त जे ख़िलाफ़, चार दीवारी ओरांगण ते चेतावणी, हिकु तरफ़ भित हुई त ॿिए तरफ़ बाहि, पर शौक़ जुनून जो रूप अख़्तियार कयो। मां पंहिंजे ख़ानदान जी पहिरीं छोकिरी हुयसि जंहिं रवायतुनि ख़िलाफ़ बग़ावत कई, जंहिंजी मूंखे क़ीमत बि अदा करणी पई। हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़रिए लॻे माठ मिरुनि खे ॾूंघर पवनि ॾरी। अहिड़ियुनि हालतुनि में मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजी वॾी भेण प्रमीला जो साथ रहियो। मुंहिंजी माउ चयो मूंखे तो ते विश्वास आहे ऐं मूंखे चयो मां अव्हां सां वाइदो थी करियां त तव्हांजो कंधु कॾहिं न झुकंदो। रेडियो में सिंधी छोकिरियुनि लाइ इहो तासुरु हो त फ्री, फैशनेबल, नेगेटिव इम्प्रेशन हो। मूं इन इमेज खे टोड़ण लाइ वॾी तपस्या कई। कंहिं बि पार्टी में शिरकत न करणु, तोहफ़ो न वठणु, रेडियो ते ईंदड़ टॉकर्स खां चांहि पाणी जो बिल अदा न कराइणु, खेनि पंहिंजे हणा ख़र्च करे चांहि पीआरींदी हुअसि, न लिफ्ट एक्सेप्ट करणु। इन मामले में ख़ुशकिस्मत रहियसि जो मूंखे पंहिंजी ट्रांसपोर्ट हूंदी हुई। पहिरीं स्कूटर, पोइ कार वरितमि। रेडियो ते हिकु हिंदी न्यूज़ रीडर असांजी सीनियर इंदू वाही स्कूटर हलाईंदी हुई ऐं ॿी मां हुयसि। अॼुकल्ह त आम आहे, उन वक़्तु वॾी ॻाल्हि हुई। सभु चवंदा हुआ तमामु बोल्ड आहे। हिकु ॻोठाणी ऐं ॿियो ज़मींदारी कुटुंब सां तालुक़ु। मुंहिंजो पीउ बहादुर हो ऐं मां कराची जे जेटले ख़ानदान जी पढ़ियल लिखियल माउ जी धीअ, जिन आज़ादी जे हलचल में हिसो वरितो ऐं ओल्ड टाउन जे यूथ सेक्शन जे कैप्टन रही ऐं ज़ात पात मज़हबी भेदभाव खां खेनि नफ़रत हुई।
मुंहिंजो पीउ चवंदो हो मां माण्हुनि जो धनार आहियां। 8 नवंबर साल 1971 ते ऑल इंडिया रेडियो जी परॾेही नशरियात जे सिंधी सर्विस जो आगाज़ थियो। 8 नवंबर ते मां ख़ासि प्रोग्राम प्रोड्यूस कंदी हुयसि, कॾहिं नाटक, कॾहिं फीचर्स त कॾहिं का इंटरव्यू। एडमरल टेलियानी जॾहिं नेवी जा चीफ हुआ त मूं इंटरव्यू लाइ वक़्तु घुरियो, जो मिली बि वियो। एडमरल स्टाफ खे चयो, श्रृंगी त सिंधी कोन थींदा आहिनि, हीअ सिंधीअ में वरी मूंखां कीअं इंटरव्यू वठंदी। यूनिफॉर्म में हैंडसम लॻी रहिया हा, हथ मिलाए आज्ञा कई। इंटरव्यू में मुबारकबाद ॾींदे चयऊं, सिंधी सर्विस सिंध ऐं हिंद जे ॿुधंदड़नि विच में जज़्बाती पुल तौरु कमु करे रही आहे। मूंखे फ़ख़ुरु आहे मां सिंधी आहियां। मुंहिंजी तालीम कराची में थी। मां ॻोठ ठठ सोभराज जो आहियां। 1955 में कराची ऑफिशियल कॉन्फ्रेंस जे सिलसिले में वञणु थियो। हाणे कराची उहा न रही आहे। जॾहिं वज़ीर आज़म राजीव गांधी गुज़ारे विया हुआ, उन्हनि जे अंतिम सफ़र में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा शरीक थियण लाइ हिते दिल्ली आई हुई। मां जॾहिं सिंध जे दौरे ते वियसि त रेडियो जे कलीग चयो, बेनज़ीर सां हथ मिलाए तस्वीर ज़रूरु कढाइजांइ। इहो त थी न सघियो। लंडन वञण ते मैडम टुसाट वैक्स म्यूज़ियम में तस्वीर ज़रूरु कढायमि। दिल्ली में जॾहिं आई त बेनज़ीर साहिबा खां सिंधीअ में ऑल इंडिया रेडियो लाइ न सिर्फ़ु इंटरव्यू वरितो, पर मैडम टुसाट में कढायल तस्वीर ते ऑटोग्राफ बि उन खां वरिती। दादा जशन जे 98 सालगिरह जे मौक़े ते जेका इंटरव्यू मूं वरिती, उन्हनि चयो त हिंद, बांग्लादेश ऐं पाकिस्तान पाड़ेसरी मुल्कनि खे मिली जुली रहणु घुरिजे। साईं JM सैद जिन बि अमन ऐं मिली जुली रहण जी ॻाल्हि कई। उन्हनि जो इंटरव्यू श्री KR मलकाणी साहब रेडियो लाइ वरितो। मूं कोऑर्डिनेट कयो। साईं JM सैद जिन चयो त हीअ दुख्तरे सिंध आहे। इन ते डायरेक्टर चयो, इहा त बेनज़ीर आहे साईं। साईं जिन वराणियो त इहा दुख्तरे पाकिस्तान आहे, वीना दुख्तरे सिंध आहे। मुंहिंजी डायरी ते लिखी ॾिनो। संदन हथ अखर मूं वटि महफ़ूज़ आहिनि। मूं लाइ इहो सभ खां वॾो अवॉर्ड आहे। कुझु साल अॻु दहलीअ में एशियन पैसिफिक कॉन्फ्रेंस थी हुई। इन जे वाइस चेयरमैन जनाब मुर्तज़ा सोलंकी जो इंटरव्यू वरितो। उन्हनि मुंहिंजे DD जे अॻियां चयो त शी इज़ अ आइकॉन। मां हिन जो लिसनर रही चुको आहियां। मूं लाइ नशरियात में कयल पूरे जो इहो वॾो एज़ाज़ आहे। अव्हां खे मौसीक़ी जे सफ़र में हम सफ़र बणाए रही आहियां। सिकमे सिकमे सिकीअ खे किन सिकाए सुहारा, दुखीअ खे किन दुखाए भलारा। सुन सवाल मुय जो हीरो हाल मुय जो, सुन सवाल मुय जो हीरो हाल मुय जो। सिकमे सिकीअ खे किन सिकाए सुहारा, दुखीअ खे किन दुखाए भलारा। सुन सवाल मुय जो
रेडियो लाइ इंटरव्यू ॾींदे ॻाईंदड़ फनकारा भगवंती नावाणी चयो, शुरू में माण्हुनि मूंखे ॾाढो तंग कयो, पर पोइ हू सम्झी विया मां नौद आहियां, मैदान छॾे कोन भॼंदसि। भगवंतीअ जे टहकनि जी गूंज स्टूडियो में सुर लहरी जियां गूंजी उथी। जॾहिं एॾी वॾी फनकारा सां झेड़ो ॿारे ॾिनो, इन जे भेट में मां त कुझु बि न आहियां, मुंहिंजे ख़िलाफ़ बि बाहि ॿारे ॾिनी। ख़ैर, सिलसिले खे अॻिते वधायूं। रेडियो ते इनवाइटेड ऑडियंस अॻियां मुशाइरो रखियो वियो हो। मां जॾहिं रिपोर्ट तयारु करे लाइव ओपनिंग अनाउंसमेंट करे रही हुअसि त मुशाइरे ते आधारित रिपोर्ट पेश ख़िदमत आई। हिसो वठंदड़ शाइर आहिनि जनाब नारायण श्याम, जनाब एम कमल, जनाब नाला वठंदी रहियसि ऐं तकड़ में चई वियसि, अचो त जनाब भगत कंवरराम जे सदाबहार आवाज़ में कलाम ॿुधूं। कलाम हलाए मथे ते धकु हणंदे चयुमि, ॻहेली दरवेश खे तूं जनाब चई रही आहीं। हिंद में जॾहिं पहिरियों भेरो आपदा परवीन आई त रेडियो लाइ इंटरव्यू ऐं मौसीक़ी जी बि उन जी रिकॉर्डिंग कई। हिकु वारी चई, मानी खाराए चवनि था कलाम ॿुधाए, हिते तोसां सिंधी में ॻाल्हाईंदे मूंखे ॾाढो सुठो थो लॻे। आपदा परवीन इन जे खावंद ऐं साजिंदनि खे भर वारी रेस्टोरेंट में वठी वञी लंच कराई। रोना लैला जे कलामनि जी बि रिकॉर्डिंग कई। तालिब मौला जा कलाम ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाता। दमादम मस्त कलंदर कलाम खे उन मक़बूल बणायो, जंहिं लाइ खेसि शाबस आहे जो पहिरीं त सिंधी सॾाइण में आर महसूसु कंदा हुआ, जॾहिं गैर सिंधी ॻाइणु शुरू कयो तफ़ाख़ुर करणु लॻा। सिंधी फंक्शन खे कवर करण लाइ ओबी टीम वठी रिकॉर्डिंग लाइ वेंदी हुअसि त सामान रखण लाइ टेबल ऐं इंजीनियरनि खे वेहण लाइ कुर्सी बि घुरी असांखे वठणी पवंदी हुई। हिकु वाक़ियो थो यादि अचे, देर राति जो फ़ोन आयो त मां फलाणो MP ॻाल्हाए रहियो आहियां, तव्हां सुबुह जो अची रिकॉर्डिंग करे रेडियो ते न्यूज़ ॾियो। राति जो वतां पई इंजीनियरनि खे फ़ोन कंदी। मुंहिंजे ॿिए ॾींहं ते फिल्म निकाह जूं टिकेटूं भेनरुनि बुक करायूं हुयूं। मूं खेनि चयो मां रिकॉर्डिंग करे पहुचां थी। 26 जनवरी जी रिहर्सल जे सिलसिले में रस्ता बंदि हुआ। मां सॼी दिल्ली घुमंदी राजघाट वारे पासे खां थींदी मुश्किल सां गोलछा सिनेमा ते पहुतसि। सलमा आगा जे पहिरें निकाह जो तलाक थी चुको हो ऐं ॿिए निकाह जे तयारी में हुई। शेरे सिंध डॉक्टर चोइथराम गिदवाणी ते फंक्शन हो। मुख्य महिमान वाइस प्रेसिडेंट शंकर दयाल शर्मा जिन्हा। तंहिं तकरीर में ॾुख ज़ाहिर कंदे चयो, अहिड़ी शख़्सियत जे फंक्शन में माण्हू ई कोन आहिनि। असां मां किन में इहा बुरी आदत हूंदी आहे त ॿिए जे फंक्शन खे फ्लॉप कीअं कयूं या लंगर लॻाए उतां जी ऑडियंस पाण वटि घुरायूं। कहिड़ो सबबु आहे जो 70 सालनि खां मथे असीं पंहिंजूं जाइज़ घुरूं सरकार खां मंझराए न सघिया आहियूं। बर्ख शख़्सियतुनि खे पद्मश्री ऐं पद्म भूषण न ॾियारे सघिया आहियूं। एम कमल फरमाए थो, असीं सिंधी शींहं आहियूं पर साथी का, तॾहिं त पंहिंजे टोले में गिदड़नि खे बि सहंदा आहियूं। हिन सिलसिले खे विश्व सिंधी सम्मेलन जो ज़िक्र कंदसि, अॻिते वधाईंदसि। आचार्य भगवान देव खे क्रेडिट ॾियणो पवंदो। उन वक़्त जे सदरे हिंद ज्ञानी ज़याल सिंह ऐं उन वक़्त जे वज़ीर आज़म इंदिरा गांधी मौजूदु हुआ। शहीद हेमू कालाणी जे माता खे सम्मान ॾिनो। फंक्शन जो कवरेज करे ऑल इंडिया रेडियो जे सभिनी स्टेशन खे मूं मोकिलियो। डिपार्टमेंट सां सिंधी जे वाधारे लाइ कई मूंखे झेड़ा करणा पिया ऐं उन लाइ क़ीमत बि अदा करणी पई। रेडियो ते कई नाटक ऐं फीचर्स बि प्रोड्यूस कया। ॿारनि जो प्रोग्राम, गुल गुलाब जा, भेनरुनि जो सुघड़, मुंहिंजूं सिंधड़ियूं, सॼण तोखे ख़बर कहिड़ी शुरू करण, इहे मुंहिंजूं हासिलातूं रहियूं। केडी जेसवाणी जिन मेंबर पार्लियामेंट हुआ, तिन सिंध मां आयल सिंधियुनि सां मिलायो जेके अहमदाबाद जे मणिनगर में अची रहिया हुआ। उन्हनि जे इंटरव्यू ते आधारित फीचर कया। TV प्ले ऐं मुशाइरा कंडक्ट करण जो बि मौक़ो मिलियो। TV ते जेको आहे सिंधी फिल्मुनि जे प्रिव्यू कमेटीअ ते बि कमु कयो। न सिर्फ़ु इहो, भारत जे अलॻि अलॻि शहरनि में वञी
बि रिकॉर्डिंग कई। एशियाई गेम्स, नेम, चोगम, बेतरफ़दार तहरीक ते रेडियो रिपोर्ट्स, रेडियो कंसर्ट, हर हिक ललकार खे ख़ुशीअ सां मुंहुं ॾिनो। मोकलूं मिलण जो त सवाल ई न हो। कैजुअल लीव लैब्स थींदियूं, 12-12 कलाक, 14-14 कलाक ताईं ड्यूटी बि कई। ऑल इंडिया रेडियो जी पॾही नशरियात 24 ज़बानुनि में राउंड द क्लॉक नशरियात कंदी आहे। हिंदी दिवस जे चटाभेटियुनि में मुंहिंजी पहिरीं ऐं ॿी प्राइज़ त खरी हूंदी हुई। रेडियो जे मैगज़ीनुनि में मुंहिंजो आर्टिकल्स ऐं तस्वीरूं ऐं ॿियो रिकॉर्ड पब्लिश थियल आहे। नशरियात जी अखियुनि ॾिठी हीअ तारीख़ ऐं के यादगिरियूं गुल बखार तहत अव्हां सां वंडियूं आहिनि। इहा अधूरी दास्तान आहे। वीना श्रृंगी खे इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।